राधा ना कूंज मुझी मंगा है मुझी जिद है मां मञा थो त कूंज तुंहिंजी मंगा आहे पर सिर्फ़ु ज़ोर जी मुंहिंजी न आहे लाइबी हम मञा त नंढे पण तव्हांजी मंगणी थी हुई हू तो खां शादी करण लाइ राज़ी न आहे असां ज़बरदस्ती कोन कंदासीं ना गुलाब असां ज़बरदस्ती कंदासीं मुंहिंजा असांजे दोस्त आसिफ़ जी मंगा आहे तो जहिड़ा दोस्त हूंदा त पोइ हिन जा में इंसाफ़ कीअं थींदो आसिफ़ मुंहिंजो भाउ आहे मूंखे हिन जी फ़िकुर आहे हाणे होश कान पर जोश का कम वठंदुसि दादा कूंज सां लाऊं लहंदुसि मुंहिंजो ज़िद आहे कूंज जे लाश सां लाऊं लहंदो छो जे कूंज तोखे पसंदि नथी करे पर अदा कूंज आसिफ़ जी मंगा आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे त आसिफ़ नंढेपण खां मंगे था आहे इन करे मां बचपन जी मंगणी जे ख़िलाफ़ आहियां हैरत आहे जो टके जो माण्हू असांजे यानी लश्कर खान जे वाड़े मां मैं ही ढगी काहे वियो छा चवंदा दुनिया वारा त लश्कर खान एतिरो कमज़ोर थी वियो आहे बाबा साईं दिल त चवे थी हींअर जो हींअर हुन आदल वारनि खे सीने में गोलियूं हणा बाबा तव्हां रगो इजाज़त ॾियो पोइ ॾिसो तमाशो हा रईस तव्हां मोकिलियो सिर्फ़ु पोइ सफ़ा बाद ॿारियूं सुल्तान जो इंतज़ार कोन कंदासीं असां पाण मुड़ुस माण्हू आहियूं त पोइ ठीकु आहे पूरी तयारी करे दुश्मननि खे मारे अचिजो अहिड़ियूं त बाहियूं ॿारे अचो जो दुश्मननि में रीहूं हुजनि सफ़ा आसिफ जी मंग थी करे ये रस्तन ते अकेली घुमदी वती थी तोखे शर्म नथो अचे उनजी शराफत ते शक कंदे तोखे शर्म नथो अचे बकवास बंद कर पंहिंजे थियण वारे वर सां ईअं थी ॻाल्हाई तोखे शर्म नथो अचे शर्म 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 बार बार शर्म जो लफ़्ज़ तुंहिंजे वाता सुठो नास्तो लॻे तू मूंसां रिश्तो कंदई इहा त ख़बर पोइ पवंदी जॾहिं मूंसां शादी करे ईंदी अहिड़े रिश्ते खे भार ॾेई साड़ियां जेको तोसां थिए तूं बार बार मुंहिंजे घर खे दावत न ॾे जे तूं मुंहिंजी बि न थी त पोइ कंहिंजी बि न थींदी तू बार बार मूंखे ताना न ॾे सुठो हिन में अथई त पंहिंजी दुनिया आबाद कर मुंहिंजो ख़्याल दिलि मां कढी छॾ कोन सिर्फ़ नवीद जी आहे दुनिया त मां तोसां ई आबाद कंदुसि मुंहिंजे ॾिसजांइ हिक खे खिलंदी ॿी रोईंदी इहा तुंहिंजी भुल आहे नवीद खे बि ॾिसी रहंदुसि